वेढ़े वया वास मूंखे महबूबनि जा आंदा मन में आस खज़ाना ख़ुशबू जा। अयाज़ इन सिटनि सां अॼु रेडियो पाकिस्तान मिठी जे स्टूडियो मौजूदु आहियूं। असां सां गॾु महिमान आहे साईं मंज़ूर थेम साहिबु। साईं मंज़ूर साहिबु हिकु तरक़ी पसंद सियासत जो वर्कर ऐं नावल निगार रहियो आहे ऐं ख़ासि तौर ते 2 नावल छपियल आहिनि साईं जा, गुज़री वई बरसाति ऐं पुनू। असां साईं सां जेका अॼु प्रोग्राम में जेका कचहरी कंदासीं उहा अदबी कचहरी हूंदी, छाकाणि त थर अदब जे हवाले सां तमामु रिच रहियो आहे, शाहूकार रहियो आहे। ऐं अॼोके असांजे हिन प्रोग्राम में असां कोशिशि कंदासीं असांजा जेके थर सां लॻापियल दोस्त, जेके असांजे रेडियो पाकिस्तान मिठीअ जे ॿुधंदड़ दोस्त आहिनि, उन्हनि समूरनि सां नावल जे बुनियादी तौर ते जेका टेक्निक आहे, नावल जो फ़न आहे ऐं सिंध में हिन वक़्तु नावल कहिड़ो लिखिजे पियो ऐं छा लिखिजे पियो, उन ते पाण साईं सां कचहरी कंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त वधि खां वधि साईं सां ॻाल्हियूं करे सघूं। ऐं उन सां गॾु थर जा लोकगीत, उन ते तव्हांखे राग रंग जी महफ़िल में साईं सां कुझु शयूं ॿुधाईंदासीं। साईं मंज़ूर साहिबु, तव्हांखे असां रेडियो पाकिस्तान मिठीअ जे स्टूडियो में अचण जे लाइ भलीकार चऊं था। महिरबानी अदा बारोमल ऐं मुंहिंजा अज़ीज़ दोस्त ख़ालिद, मूंखे ख़ुशी आहे ऐं तव्हांजे दरमियान मौजूदु आहियां ऐं असीं हिक ॿिए खां सिखंदासीं। इहा त फॉर्मेलिटी आहे इंटरव्यूज़, पर असीं हिक ॿिए खां सिखूं था, हिक ॿिए खां इंस्पायर थियूं था। असां जे सिखण जी का लिमिट कान्हे, का हद कान्हे, असीं हिक ॿिए खां सिखंदासीं। मंज़ूर साहिबु, ढाटकीअ में असां वटि थरी लोक शेरनि में हिकु शेर आया न आदर ॾिजांइ, मिठा बोलजांइ वेण, ऊचा उसको ॼाणीअ लाज भरिया जिसका नैण। सो आहे खे आदर मान ॾिजे, मिठा हुन सां लफ़्ज़ ॻाल्हाइजनि, ॿोल ॻाल्हाइजनि ऐं अज़ीम उनखे सम्झे जंहिंजा लज भरिया नैण हुजनि। ऐं थर जी धरतीअ ते तव्हां अॻ में बि आया हूंदा ऐं तव्हांजो थर में जेका अचण सां तव्हां कीअं महसूसु कयो हूंदो पाण खे, ऐं हिकु नावल निगार जी हैसियत में तव्हांखे थर जो वण ॿूटो ऐं खवींदे माण्हूअ ताईं उनजा समूरा किरदार तव्हांखे कीअं लॻा? अदा थर त मुंहिंजी सिंध जो हिसो आहे, यकीनी तौर ते आउं सॼी सिंध सां प्यारु कयां थो ऐं थर सां मुंहिंजो इन जे करे बि वधीक हिकिड़ी मुहबत आहे जो आउं थर जे नज़दीक रहियो आहियां। माना ग्रेजुएशन कई आहे टंडोजाम यूनिवर्सिटी मां, उनजे करे फ्रीक्वेंटली आउं थर ईंदो रहियो आहियां पंहिंजनि दोस्तनि वटि, उमरकोट, मिठी, नंगर ताईं। हीउ सॼो रीजन मुंहिंजे दोस्तनि सां भरियो पियो आहे ऐं इंतिहाई मुहबती दोस्त आहिनि मुंहिंजा। हिकिड़ो त इहो रिश्तो आहे दोस्तनि जो, ऐं ॿियो रिश्तो बि आहे मुंहिंजो थर सां, थर जे फोक सां, थर जे अदब सां, थर जी ॾाहप सां ऐं थर जी तकलीफ़ सां, थर जे हुस्न सां, थर जे पखी ऐं वथाननि सां। हिकु राइटर्स खे इन रिश्तनि ते प्राउड हुजणु खपे, छो त इहे ई उहे रिश्ता आहिनि जेके हिकु राइटर्स खे हरारत ॾियनि था, तवानाई ॾियनि था, उन्हनि खे लिखण जे लाइ मौज़ू ॾियनि था। ऐं को बि राइटर्स जेकॾहिं इन्ही हरारत खां महरूम आहे त हू कॾहिं बि शानदार ऐं नायाब शयूं तख़लीक़ नथो करे सघे। असीं हवाउनि में बि तख़लीक़ न कंदासीं। जेको माण्हू इहो सम्झे थो त आउं हवाउनि ते रही करे वॾो तख़लीक़ार थी वेंदुसि, त इहो मुमकिन ई कोन्हे। असांखे पंहिंजी धरती ते पंहिंजा पेर ॼमाए लिखिणो पवंदो ऐं जेसिताईं इन हक़ीक़त खां असीं वाक़ुफ़ु नथा थियूं तेसिताईं असीं सुठा राइटर पैदा नथा करे सघूं। इहे 2 रिश्ता आहिनि। ऐं टियों जेको रिश्तो जेको मुंहिंजो थर सां आहे उहो आहे मारी वारो। ऐं मुंहिंजे राइटिंग्स में जेको औरतुनि जी जेका जिदोजहद आहे उहा ॾाढी फोकस थियल आहे। मसलन पुनू में मुंहिंजो जेको सेकेंड नावल आहे, उन पुनू में पुनू जी जेका सिस्टर आहे उहा फोकस थियल आहे ऐं हू पुनू जी जेका आहिनि वेड़ में जेको आहिनि हिकिड़ो अहम किरदारु निभाए थी, स्टैंड करे थी, सस्टेन करे थी, बावजूदि इन जे जो उनजे सराउंडिंग में खोड़ सारा ख़तरा आहिनि। हिकिड़ो वजूदु आहे उन जे, उहो अगेंस्ट रियासत जे बीठो आहे, रियासत जी ताक़त सां विढ़े थो। तव्हां इमेजिन कयो त उन वजूद जी उन वक़्तु कहिड़ी कैफ़ियत थी सघे थी। समाज में रुगो ख़ौफ़ हुजे, समाज में रुगो दहशत हुजे ऐं स्पेशली औरत जे लाइ हिकिड़ी आइसोलेशन हुजे, त अहिड़ी सोसाइटी में औरत जो सस्टेन करणु मुंहिंजे लाइ तमामु वॾी अहमियत जो सबबु बणिबो आहे। त मुंहिंजा जेके बि नावल्स आहिनि उन्हनि में आउं औरत खे इंतिहाई करेजफुल, हिमत वारो ॾेखारियो आहे। उनखे कंहिं बि मोड़ ते
उनखे डिस्करेज न कयो आहे, उनखे डिस्टेप न कयो आहे। उनजे करे मुंहिंजो टियों रिश्तो मारी जे हवाले सां थर सां जुड़े थो, जेका हिमत जुरत वारो किरदारु आहे, जेका सस्टेन करे थी, जेका फेस करे थी ॾुखियुनि हालतुनि खे ऐं पंहिंजी धरती सां जुड़ियल रहे थी, उन खां टुटे कान थी ऐं हर वक़्तु उनजो हिसो रहे थी। त इहे 3 अहम माना रीज़न आहिनि मुंहिंजा थर जे जुड़ण सां। ऐं उन खां पोइ हिन लाइफ में मूंसां नवां दोस्त मिलिया, जीअं भारो मिलियो, ख़ालिद मिलियो, साईं हेमन मिलियो, डॉक्टर तीरथ मिलियो ऐं डॉक्टर मनोज मिलियो। इहे मुंहिंजा थर जा वरी ॿिया इंस्पायरेशन जा ज़रिया आहिनि। त इहा इंस्पायरेशन रहंदी, छो तख़लीकार जेको आहे, राइटर्स जेको आहे, उहे उनजी इंस्पायरेशन्स अनलिमिट हुजे थी, छो त हू लिखण में माण्हुनि में वञे थो ऐं माण्हू उनजे लिखण में अचनि था। ऐं जॾहिं माण्हू जे लिखण में अचनि था त उन्हनि जा दोस्त वधनि था, उन्हनि जा साथी वधनि था, उन्हनि जो हिकिड़ो हल्का अहबाब वधे थो। मां चवां थो त इन फ्यूचर अञा थर जो काफ़ी शयूं जेके मुंहिंजी ज़िंदगी जो, मुंहिंजे राइटअप जो हिसो थींदियूं। ऐं मुंहिंजो जेकॾहिं पहिरियों नावल गुज़री हुई बरसात, जेकॾहिं तव्हां पढ़ियो आहे त उहो सॼे थर जे बैकग्राउंड ते लिखियलु आहे। माना हिकिड़ा कराची जा नौजवान आहिनि जेके ट्रेवल कनि था थर साइड ॾे, पोइ उन्हनि सां जेके क्राइसिस थियनि था, उन्हनि जी हिस्ट्री, उनजो कल्चर ऐं उन्हनि जो पंहिंजो स्टैंड करणु, इहो सॼो जेको हिन सॼे रीजन सां जेको जुड़ियो आहे। त भारो साईं मुंहिंजे रूह जो हिसो आहे, मुंहिंजे ख़्यालनि, ख़्वाबनि, आदर्श जो हिसो आहे थर। सॼी सिंध मुंहिंजो आदर्श आहे, पर थर त मुंहिंजो इन जे करे आदर्श आहे जो मुंहिंजा हिकु ई वक़्तु एतिरा सभु रिश्ता हिन थर जे अंदरि मौजूदु आहिनि। साईं तव्हां मारो ई ज़िक्र कयो, लतीफ़ साईं जो कांदन कंदियसि ॿियो को, खथेरो ई खूब, मेरो ई महबूब, असां मारू मन में। तो थर जे हवाले सां तव्हां तमामु बहितर ॻाल्हि कयूं। सर हाणे हलूं था इन ॻाल्हि ॾे त सिंध में ख़ासि तौर ते हिन वक़्तु नावल कहिड़ो लिखिजी रहियो आहे, या कहिड़ा नावल जा बहितरीनु राइटर मौजूदु आहिनि, या जेके हिन वक़्तु मिसाल तौर ते नावल जी जेका हिकिड़ी धूम अचणु घुरिजे, या हिकिड़ी ईअं मतिलबु तौर ते जेका आम पढ़ंदड़ ताईं, तव्हां कीअं था ॾिसो त आम पढ़ंदड़ बि उन ताईं उहो पहुचे पियो, या ईअं न आहे किथे नसर में खां नज़म अञा वधीक हावी आहे? त हाणे असुलु जेका बुनियादी ॻाल्हि इहा आहे त कंहिं बि सिन्फ़ ते लिखण ऐं ॻाल्हाइण खां पहिरीं असां थोरो पंहिंजी जेको सोशल पॉलिटिकल जेका इकोनॉमी आहे या समाजी जेके रविया आहिनि उन्हनि ते थोरो ॻाल्हाइणु ज़रूरी थी थो पवे, छो जो त जेके समाजी क़दुरु आहिनि, जेके सियासी क़दुरु आहिनि, उन जे नतीजे में असांजो अदब सरिजे थो, असांजी पोइट्री, शाइरी, फोक सभु कुझु उन जी बुनियाद ते ई निसरजे थो, या ओसर जेका उनजी उन सां रिलेटेड आहे। त मजमूई तौर ते जेकॾहिं असीं सिंध जो असीं हिकिड़ो समाजी जेका उनजी जेका तशरीह कयूं, उहा इहा आहे त मौजूदा सिंध जेका आहे उहा हिकिड़े ट्रांसफॉर्मेशन्स पीरियड मां गुज़रे पई। त असीं हिकिड़े जागीरदाराना क़दरुनि खां वञूं पिया हिकिड़े सरमाएदाराना क़दरुनि ॾांहुं। थर जो माण्हू जेको आहे हाणे उनखे ट्रांसपोर्ट जा जेके वसीला जेके तेज़ी सां मुयसरु थी विया आहिनि, उन्हनि जे घर में हाणे रेडियो बि अची वियो आहे, टेलीविजन्स बि अची विया आहे, मोबाइल बि अची वियो आहे। थर जो माण्हू जेका उन वटि जेको कॾहिं पैसे जी अहमियत कान हुई, हाणे उन वटि पैसे जी अहमियत अची वई आहे, उहो मोबाइल ते कॉन्टेक्ट थिए थो। त हिकिड़ी ट्रांसफॉर्म थींदड़ सोसाइटी आहे, हिकिड़ी ट्रांसफॉर्म सोसाइटी जा हिकिड़ा पंहिंजा क़दुरु थियनि था, उनजी पंहिंजी हिकिड़ी वैक्यूबलरी थिए थी। त हाणे तव्हां ॾिसंदा हूंदव त ट्रांसफॉर्म थींदड़ सोसाइटी में के क़दुरु बहितर थींदा आहिनि, के नाकारी क़दुरु थींदा आहिनि, नेगेटिव जा इम्पैक्ट थींदा आहिनि। पर जीअं त असांजी सोसाइटी ॿिनि रुखनि में वञे पई, मजमूई तौर ते सोसाइटी त जेका आहिनि उहा फ्यूडल अप्रोच वारी आहे, पर उन खे मॉनिटर करण वारा जेके माण्हू आहिनि उहे कैपिटल अप्रोच वारा माण्हू आहिनि, कैपिटल सोसाइटी आहे। मसलन भई सीपेक जा मेगा प्रोजेक्ट शुरू थियनि पिया, ऐं उन खां पोइ सरमाएदारी जेका आहिनि उहा असांजे सॼी लाइफ में पेनिट्रेट करे आई आहे। असीं मोबाइल इस्तेमालु कयूं पिया, मिनरल वाटर पियूं पिया, यानी कि हिकिड़ी कैपिटल सोसाइटी जेका आहिनि असां में पेनिट्रेट कंदी पई वञे, बावजूदि इन जे जो असीं सरमाएदाराना फ्यूडल सोसाइटी में रहूं पिया। असांजा हुक्मरान फ्यूडल आहिनि,
जेके असेंबलियुनि में वेठा आहिनि थिया, पर असांखे ऑपरेट जेके आहिनि उहे मल्टीनेशनल्स कंपनियूं करे रहियूं आहिनि, हलाए असांखे उहे रहियूं आहिनि। उन्हनि जी पाणी पियूं पिया, उन्हनि जी गाॾियुनि में सफ़रु कयूं पिया, उन्हनि जा मोबाइल इस्तेमालु कयूं पिया, सॼी असांजी लाइफ उन्हनि ते डिपेंड करे थी। लिहाज़ा थिए छा पियो त असीं हिकु ई वक़्तु ॿिनि फेसिस में ट्रेवल करे रहिया आहियूं। उन ॿिनि फेसिस में ट्रेवल करण जे करे असांजी जेका इंस्पायरेशन्स जी जेका कैपेबिलिटी आहे उहा मुतासिर थी आहे। असांजो रीडिंग हैबिट जेको आहे उहो मुतासिर थियो आहे ऐं उन रीडिंग हैबिट जे करे असां वटि जेके सिन्फ़ूं आहिनि, पोइ पोइट्री आहे, नाविल आहे, उहो बि मुतासिर थियो आहे। छो जो त मां पंहिंजो ई एक्सपीरियंस ॾियां थो, ऐं जॾहिं मीरपुर ख़ासि खां उमरकोट ते आयुमि त इन सॼे माना ट्रेवल में मूं ओसे पासे में ॾिठो त सभई माण्हू जेके आहिनि मोबाइल ते जेके आहिनि चैटिंग करे रहिया हुआ या ॻाल्हाए रहिया हुआ, केर बि हिक ॿिए खां सां कनेक्ट न पिए थियो, हिक ॿिए सां ॻाल्हाए कोन रहियो हुयो। यानी कि हिकिड़ी ख़ामोशी तारी थी वई आहे सोसाइटी जे अंदरि, ऐं उन ख़ामोशी में इंसानु जेको आहे एॾो त आइसोलेट जो शिकार थी वियो आहे जो उन आइसोलेशन्स जे करे काफ़ी शयुनि खां महरूम थींदो पियो वञे, रिश्तनि खां महरूम थींदो पियो वञे, पंहिंजे अदब खां, आर्ट खां, फोक खां महरूम थींदो पियो वञे। इहा हिकिड़ी ट्रांसफॉर्म थींदड़ सोसाइटी जो हिकिड़ो नेगेटिव इम्पैक्ट आहे सोसाइटी ते। उन जे नतीजे में हाणे थियणु छा घुरिजे, माना इहो हिकिड़ो असां लाइ चैलेंज आहे त इहे सभु शयूं थियनि पियूं जेके तव्हांजे नज़र में आहे। मां ईअं सम्झां थो त ट्रांसफॉर्म थींदड़ सोसाइटी जीअं जीअं पंहिंजी वैक्यूबलरी थिए थी, ईअं उन सोसाइटी जे अंदरि अदब ते, पोइट्री ते कमु कंदड़ माण्हुनि जा हिकिड़ा पंहिंजा फ़र्ज़ थियनि था। जेकॾहिं हू इन सोसाइटी खे मिसअंडरस्टैंड कनि था, मिसइंटरप्रेट कनि था, तो शानदार क़िस्म जो अदब न ॾेई सघंदा। पर जेकॾहिं इन क़िस्म जी सोसाइटी खे सम्झंदा ऐं उन सोसाइटी सां पैरेलल थी करे हलंदा, क़दम ब क़दम मिलाए हली करे पंहिंजो असरु उन सोसाइटी ते छॾींदा, त इहो मुमकिन आहे त असीं बहितर ऐं शानदार अदब ॾेई वञूं। मां पंहिंजनि नॉवल्स में इहा कोशिशि कई आहे त अहिड़ी सोसाइटी में रहंदे बि असीं पंहिंजनि माण्हुनि सां रिश्तो जोड़ींदा अचूं, असांजा क़दम पंहिंजी ज़मीन ते बीठल हुजनि। मसलन मां इहा कोशिशि कंदो आहियां त आउं पंहिंजूं जेके आहिनि ग्रीवेंसिस, तकलीफ़ूं जेके आहिनि, माण्हुनि ते थोपण जी कोशिशि न कयां। त बि हाणे मुंहिंजी लाइफ सां हीअ थियो, मां इश्क कया, उन में नाकाम थियुमि, मूं जेको आहिनि पढ़ियो, CSS जी तयारी कई, उन में CS जी तयारी में जेको आहिनि नाकाम थियुमि। यानी कि आउं पंहिंजूं तकलीफ़ूं जेको आहिनि माण्हुनि ते न मढ़ियां। असांखे इन्हनि रवियनि मां निकिरणो पवंदो, असांखे कलेक्टिव अप्रोच सां वधिणो पवंदो। यानी कि असीं पंहिंजी जेका बीइंग आहे उन खां असांखे निकिरणो पवंदो, उन सर्कल्स मां निकिरणो पवंदो ऐं माण्हू ॾे वञिणो पवंदो, माण्हुनि सां इंटरेक्शन्स में वञिणो पवंदो। इन टेक्नोलॉजी खे इस्तेमालु कंदे, मां ईअं कोन थो चवां त टेक्नोलॉजी खां असीं विदड्रा थियूं, छो त इहो फ्लो सॼी दुनिया जे अंदरि मौजूदु आहे, यानी इन खां असीं विदड्रा नथा थी सघूं। पर इन जो हिसो थींदे असां माण्हुनि सां लिंक थियूं, ऐं जॾहिं असीं माण्हुनि सां लिंक थींदासीं ऐं माण्हुनि जी ज़बान में ॻाल्हाईंदासीं ऐं माण्हुनि जी जेके आहिनि तकलीफ़ुनि खे बयानु कंदासीं, पंहिंजनि जेके आहिनि तकलीफ़ुनि खां हटी करे, पंहिंजूं जेके बीइंग जूं जेके आहिनि क्राइसिस आहिनि उन्हनि खां हटी करे जॾहिं असीं माण्हुनि ते ॻाल्हाईंदासीं त माण्हू असां सां इंटरलिंक थींदा। छो जो त जॾहिं माण्हुनि खे असां मां कुझु न मिलंदो त माण्हू ॿिया दर खोलींदा, हू टेक्नोलॉजी ॾे वेंदा, हू मोबाइल ॾांहुं वेंदा, हू टेलीविज़न ॾे वेंदा, हू रेडियो ॾे वेंदा, हू ॿिया दर खड़काईंदा, ॿियनि दरनि ॾे वेंदा। पर जेकॾहिं उन्हनि खे ॻाल्हाइण जे लाइ, उन्हनि खे पढ़ण जे लाइ असीं मिली वेंदासीं त यकीनी तौर ते उहे असांखे पढ़ंदा। मसलन आउं इहो चवां थो त भई हिन वक़्त में जेको नावेल लिखिजे पियो उन में काफ़ी मेच्योरिटी ईंदी पई वञे। मां घटि में घटि उन मां मायूस न आहियां त भई अदब में जेको कमु थिए पियो उनखे हींअर का जाइ कोन ॾिनी वञे। पर जेको अलमियो जेको आहे वॾो, उहो इहो आहे त असां वटि जेके काफ़ी पुराणा जेके राइटर्स जेके आहिनि उहो इहो शायदि तइ करे वेठा आहिनि त भई हाणे अदब में कुझु कोन लिखियो पियो वञे, असां जेको लिखियो उहो ई शानदार हुयो, बसि उन खां पोइ अॻिते का बि शइ न पई थिए। पर दरअसल लाइफ किथे बि एंड न कंदी आहे, फ़्लो किथे बि एंड न कंदो आहे ऐं उहो पंहिंजी रवानी सां जारी हूंदो आहे। ईअं आहे त उन दौर में जॾहिं सांगड़ नावेल साईं उस्मान रिप्लाई लिखियो पए त उन दौर में उहो वॾो नावेल हुयो।
या आगा सलीम जो ऊंदाई धरती हथ उन दौर जो वॾो नाविल हुयो, सिराज साहब जेको आहे, पढ़ाॾो सुईसर, इहे पंहिंजे दौर जा हिकिड़ा शानदार नाविल हुया, पर हू पंहिंजे दौर जी नुमाइंदगी करे रहिया हुया। उन्हनि नाविल में उहे सभु फ्यूडल टच हुया जेकी उन दौर जी ज़रूरत हुई। पर हाणे जेको हिकिड़ी नए फेज़ में असीं वञूं पिया, उन फेज़ जूं हिकिड़ियूं पंहिंजूं ज़रूरतूं आहिनि ऐं उन फेज़ में ऐं यकीन सां चवां थो त ज़फ़र जोनी जो आहे, मां आहियां, अमर लगारी आहे, उन खां पोइ नूर आहे, ॿिया काफ़ी जेके राइटर्स आहिनि जेके लिखनि पिया ऐं हिकिड़े नए स्पिरिट सां अचनि पिया, नए विजन सां अचनि पिया। ऐं होपफुली ऐं इहा ॻाल्हि यकीन सां चवां थो त इहे पर्दा हटबा ऐं हिकिड़ियूं नयूं शयूं जेके आहिनि समाज में ईंदियूं, उहे समाज जी बि ज़रूरत हूंदी, असां बि उन मां सिखंदासीं, उन मां नयूं शयूं जेके आहिनि अॻिते हली ईंदियूं। ऐं होपफुली आउं चवां थो त नाविल जो, पोइट्री जो, हिकिड़ी माना जेका सन ऑफ सॉइल पोइट्री आहे, जिन जो पंज धरती सां रिश्तो आहे, उनजो अॻिते हली उन्हनि में बहितरी ईंदी। ऐं होपफुली आउं यकीन सां चवां थो त नाविल, पोइट्री उहा वरी हिकिड़े नए रूप में, हिकिड़े नए स्प्रिट सां, हिकिड़े नए जेका आहिनि रफ़्तार सां साम्हूं ईंदी। बिल्कुलु मनोज साहिबु, तव्हांजी ॻाल्हियुनि खे ॿुधंदे मूंखे यादि आयो त अब्दुल क़ादिर जोनी जे हिकिड़े दफ़ो पंहिंजे इंटरव्यू में चयो त उनजे मुख़्तलिफ़ ड्रामनि ते हिकिड़ो इंटरव्यू वठी रहियो हुयो। दोस्त उन खां पुछो त हीअ जेके ड्रामे में जेके डायलॉग आहिनि तव्हांजा एॾा मुतासिर कंदड़ कीअं आहिनि, या कीअं तव्हां उन्हनि खां वठो था डायलॉग, त हुन ते हुन चयो त ऐं जेको ड्रामो आहे, ख़ासि तौर जॾहिं आउं छोटी सी दुनिया खां वेंदे या मतिलबु हुन जा हवाला ॾींदे चयो त जॾहिं आउं हिननि ते तयारी कंदो आहियां त आउं वरी माण्हुनि वेंदो आहियां, मेलनि मलाखड़नि वञी कचहरीअ में वञी माण्हुनि सां गोॾो गोॾे सां मिलाए वेहंदो आहियां। पोइ जॾहिं माण्हू ॻाल्हि कंदे, कचहरी कंदे हिक ॿिए सां ताड़ी मिलाए चवंदा न, हा इहा ॻाल्हि तो वाहिजी कई, जॾहिं हू जॾहिं ताड़ी मिलाए ॻाल्हि खे वाहिजी कई जॾहिं चवंदा आहिनि हिक ॿिए खे, तॾहिं मूंखे महसूसु थींदो त हीअ हुनजी दिलि जी ॻाल्हि आहे ऐं उहा डायलॉग में खणी अचिजे। ऐं बिल्कुलु तव्हां ईअं ई चयो त जेकॾहिं माण्हू राइटर खे माण्हू में वञणु घुरिजे ऐं माण्हू खे राइटर जे लिखण में वञणु घुरिजे, ईअं बिल्कुलु ईअं महसूसु थिए थो। ऐं हिन वक़्त ते जेका जदीद जेका टेक्नोलॉजी दौर में असीं इंटरनेट जी दुनिया खां वेंदे जेके मुख़्तलिफ़ नज़रियनि में असीं दुनिया सां त गणिजी वञी रहिया आहियूं, पर पंहिंजे घर खां कटिजी था वञूं। असांखे बस में चढ़ण वारो जेको तव्हां वाक़ियो ॿुधायो, बिल्कुलु असां पंहिंजे पढ़ंदड़नि या ॿुधंदड़ जेके असांजा दोस्त आहिनि उन्हनि सभिनी ताईं इहा ॻाल्हि पहुचाए रहिया आहियूं। मतिलबु तौर ते असांजो बस जो उमरकोट खां मीरपुर खां उमरकोट ताईं सफ़र जेको पूरो हुयो, उन विच में केतिरियूं स्टेशनूं अचनि थियूं, केतिरा माग अचनि था, केतिरा माण्हू अचनि था, केतिरा नज़ारा अचनि था, उन्हनि सभिनीनि खां ॼण त हू लातालिक़ बणिजंदो थो वञे। ऐं ईअं असांजे पंहिंजे ॻोठनि में, पंहिंजनि इलाइक़नि में केतिरा ई मंज़र, केतिरा ई टाणा, केतिरा ई ॻाल्हियूं, केतिरा ई रंग रूप जेके फितरत जा रंग रूप जेके असांजे साम्हूं अचनि था, असीं पंहिंजी दुनिया में महू हुजण जे करे उन्हनि खे महफ़ूज़ नथा करे सघूं। ऐं उनजे करे असां पंहिंजे ॿुधंदड़नि खे बार बार चयो आहे, या इहा वरी ॻाल्हि इहा बि रखी रहिया आहियूं तव्हांजे ई लफ़्ज़नि में, त अचो पंहिंजे माहौल खे, पंहिंजे शयुनि खे गौर सां ॾिसूं ऐं हिन समुझ शयुनि खे हिकु दफ़ो ॿीहर उन्हनि ते नज़रसानी करियूं। साईं जेका, छाकाणि त हीअ तमामु वॾी सिन्फ़ आहे नावल जी, जेका उन सिन्फ़ खे जेकॾहिं असां वठिजे त उन जूं कहिड़ियूं बुनियादी जेके टेक्निक जी ज़रूरत आहे। हिकु नओं लिखंदड़ आहे, हिकु नओं माण्हू आहे, हू चए थो त जेकॾहिं आउं नावल खे पंहिंजी सिन्फ़ बणायां, लिखण जी सिन्फ़ बणायां, त हुनखे किथां खां स्टार्टिंग में वठणु घुरिजे? हाणे को बि राइटर त जेकॾहिं लिखणु चाहे थो त अहिड़ो आसान कोन्हे लिखणु रूह खां लिखण जी जेका आहे, जेका कैफ़ियत डिफरेंट हुजे थी, एप्रोच सां लिखण जी जेका आहे कैफ़ियत डिफरेंट हुजे थी। जेकॾहिं तव्हां रूह खां लिखणु चाहियो था त पोइ हिन ज़मीन, हिन माण्हुनि जे रूह ते लही वञो। जेसिताईं तव्हां लहो नथा माण्हू जे रूह ताईं, त तेसिताईं तव्हां सुठो लिखी कोन था सघो। ऐं ॿी शइ जेका बुनियादी आहे उहा इहा आहे त लिखण लाइ तव्हांखे पढ़णु लाज़मी घुरिजे। माना जेका रीडिंग हैबिट आहे उनखे तव्हांखे मेच्योर करणी पवंदी, वधाइणी पवंदी, त जीअं तव्हां घटि में घटि इहा असेस करे सघो त जंहिं मौज़ू ते आउं लिखणु चाहियां थो उन ते अॻु में केतिरनि माण्हू लिखियो आहे, कीअं लिखियो आहे, उनजो ट्रेंड कीअं आहे, उनजा ख़्याल कीअं आहिनि, उनजो विज़न कीअं आहे, उनजी टेक्निक कीअं आहे। जेसिताईं तव्हां इहा पंहिंजी रीडिंग कैपेसिटी मां नथा वञो, नथा उनखे बहितर कयो, तेसिताईं तव्हां सुठो नथा लिखी सघो। माना ॿ शयूं आऊं हिते जेकॾहिं चवां त बि जेको नओं जेको राइटर्स आहे उनखे जेकॾहिं फोकस करणु खपे, उहा इहा हुजणु खपे त हू पहिरीं लिखण खे विसारे। लिखण जी मंज़िल ख़ुदि उन वटि पाण ईंदी, हू हली ईंदी उन वटि, हाणे मूंखे लिख,
हाणे तुंहिंजे अंदरि आउं एतिरी मेच्योर थी वई आहियां, हीअ सिट हीअ ख़्यालु जो हाणे उनखे पने ते उतार, उहा पाणे ई ईंदी। उन जे लाइ तव्हां इंतज़ारु न कयो, उन जे लाइ तव्हां जुस्तजो कयो। ईअं ई आहे जस्ट त असीं काफ़ी अहिड़ा एक्सपीरियंस कयूं था। मसलन इश्क आहे, मोहबत आहे, हिकिड़ो ॿुधण लाइ त लफ़्ज़ शानदार आहे, पर जॾहिं इन में माण्हू वञे थो त पोइ हुनजे क़दुरु क़ीमत जी ख़बर पवे थी त इहो कहिड़ो ॾुखियो कमु आहे, कीअं हुन सां निभाइबो, कीअं हुनजी तयारी कबी, उन सां कीअं मुंहुं मुक़ाबिल थींदो। इहा त पोइ जी शइ आहे, इनखे असीं पोइ ई सम्झंदासीं। त पहिरीं जेका आहे आउं चवंदुसि त को बि राइटर्स जेको आहे उहो पंहिंजी रीडिंग स्किल खे बहितर करे, माना रीडिंग खे बहितर करे, उन खां पोइ पंहिंजे सराउंडिंग सां कनेक्ट में रहे। सॼी काइनात जेका आहे, माण्हू जेके आहिनि, पखी पखण, हीअ सॼो नेचर, इहे असांजी जेके आहिनि सिखण जा तमामु वॾा मकतबगाह आहिनि, इंस्टीट्यूशन्स आहिनि। ऐं मूं पंहिंजी इंस्टीट्यूशन्स जेके आहिनि क्लियर रखी आहे त मुंहिंजा इहे इंस्टीट्यूशन्स आहिनि। मां पंहिंजे जेको आहिनि लिखण में पोइट्री बि कयां थो, ख़्याल बि ॾियां थो, माण्हुनि जूं बीइंग जूं तकलीफ़ बि ॾियां थो, उन्हनि खे आइडियाज़ बि ॾियां थो। त बिल्कुलु हीअ मसइलो कोन्हे, इन मां मसइले मां निकिरण जो हीअ रस्तो बि आहे ऐं रस्तो बि ॾियां थो। ऐं हिकिड़े राइटर्स खे माण्हुनि खे वठी अची ऊंदाही में फिटी न करणु घुरिजे। ऊंदाही मां राइटर्स रस्ता कढंदा आहिनि। मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे त आउं ऊंदाहियुनि मां रस्ता कढां, माण्हुनि खे रोशनी में वठी अचां, माण्हुनि जी जेका आहे पंहिंजी बीइंग जी जेका तकलीफ़ आहे उन्हनि मां उनखे कढी अचां। हिकिड़ो राइटर्स माण्हुनि जूं तकलीफ़ूं घटाईंदो आहे, पर असां वटि उनजो उपतर थींदो आहे त असीं माण्हुनि जूं तकलीफ़ वधायूं था, उन्हनि ते पंहिंजूं जेके आहिनि तकलीफ़ूं मड़ियूं था, उन्हनि ते सोसाइटी जूं तकलीफ़ूं मड़ियूं था। त माण्हू त अॻु में ई जेको आहिनि पंहिंजे तकलीफ़ुनि में जेको आहिनि उहो सफ़र करे पियो, माॻे वरी असांजी पोइट्री, असांजो अदब पढ़ी करे उहो 2 स्टेप बैकवर्ड वञे थो। त हिकिड़े राइटर्स खे पंहिंजे जेके रीडर्स खे पंहिंजो पाण सां गॾु गॾु वठी हलणु घुरिजे, बल्कि 2 क़दम रीडर्स खे अॻिते करे पाण 2 क़दम पोइ ते हुजे। इहा हिकिड़ी एप्रोच थींदी आहे पंहिंजनि माण्हुनि ॾांहुं। छो जो त जेके पंहिंजनि माण्हुनि सां प्यारु कंदा आहिनि त हू प्यारु करण वारनि माण्हुनि खे सभ खां मथे रखंदा आहिनि, पंहिंजो पाण खां बि मथे रखंदा आहिनि। ऐं मां जॾहिं माण्हुनि सां प्यारु कयां थो, पंहिंजी ज़मीन सां प्यारु कयां थो, ज़मीन जी जेका आहिनि हयात सां प्यारु कयां थो, त उन खे सभु शइ खां, इवन पाण खां बि मथे रखां थो। ऐं जॾहिं पाण खां बि उन्हनि खां मथे रखंदुसि त पोइ तव्हां पढ़िया लिखिया आहियो त उन जी छा रिस्पेक्ट हूंदी, छा इज़त हूंदी, उन जो छा मूं वटि क़दुरु हूंदो, इहो त हिकिड़ो राइटर ई सम्झी सघे थो। त लिहाज़ा मुंहिंजी जेका आहे गुज़ारिश जेका आहे राइटर्स खे आहे त उहे इहा ॻाल्हि विसारे छॾनि त उन्हनि खे राइटर्स थियणो आहे। पहिरीं उन्हनि खे पढ़णु घुरिजे, अदब आहे, सॼी दुनिया जो अदब आहे, उनखे पढ़णु घुरिजे, उनखे ॾिसणु खपे। उन खां पोइ हू उनजे अंदरि जो माण्हू उनखे ख़ुदि चवंदो त हाणे तूं पाण लिख। साईं मंज़ूर साहब, अदब तहरीकनि खे जनमु ॾींदो आहे या तहरीकूं अदब खे जनमु ॾींदियूं आहिनि? अदा हाणे तहरीकूं जेके आहिनि उहे पंहिंजे समाजी सियासी दबाव जे नतीजे में पैदा थींदियूं आहिनि। अदब जो हिकिड़ो रोल उन में ठहे थो, जुड़े थो। ऐं जेकॾहिं तव्हांखे हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾियां त मसलन सार्तर लाइ चयो पियो आहे त सार्तर फ्रांस आहे, ठीकु आहे। सार्तर खां पोइ खोड़ सारा अहिड़ा जेके आहिनि माण्हू जेके आहिनि जंहिंजा मूंखे ज़हन में नारा नथा अचनि, जंहिंजे लाइ इहो चयो थो वञे त हू ख़ुदि ई माना ख़ुदि हिन मालिक आहिनि मुल्कनि जा। कामरे लेनिन चवंदो हुयो त भई जेकॾहिं मैक्सिम गोर्की जो नाविल मां उहो जेकॾहिं सोवियत सोसाइटी में न पहुचिया त असांजो इनकलाब 10 साल पोइ ते निकिरी वञे हा। माना इहा आहे अदब जी अहमियत। ऐं इहो सम्झां थो त अदब माण्हू जी ज़बान हुजे थी, उहो फोक जी सूरत में हुजे, उहो जो ख़्यालनि जी सूरत में हुजे, आइडिया जी सूरत में, उहो ज़बान आहे माण्हुनि जी। असीं माण्हुनि खां ॻाल्हाईंदा आहियूं पंहिंजी अदब जी सूरत में। पर ए सच जेकॾहिं चइजे त भई मसलन रसूल हमज़ा तोफ़ जी जेका वर्जन सॉइल कुंवारी धरती जेका आहे हिकिड़ी अदब में क्लासिक जेका न आहे, या जॉर्ज ऑरवेल जा जेके नॉवेल्स आहिनि जेके सॼे स्पेन जी सॼी मूवमेंट खे जेके आहिनि उन टर्न ॾिनो, इन्हनि हिकु टर्निंग्स ॾिनियूं सोसाइटी जे अंदरि। ऐं ईअं मुमकिन आहे त उहे अदब जेके आहिनि उहे उन्हनि तहरीकनि खे तमामु वॾी सपोर्ट ॾींदा आहिनि उन इनकलाब ॾांहुं वठी वञण जो। त मां जेकॾहिं ईअं चवां त अदब जो हिकिड़ो रोल ठहे थो समाज जे अंदरि, ऐं उन रोल जी बुनियाद ते समाज चेंज थियनि था, तब्दील थियनि था। ऐं जेकॾहिं उन्हनि जो रोल न हुजे त पोइ समाज चेंज न थियनि, समाज चेंज न थींदा, ईअं
जेकॾहिं राइटर्स ऐं जेके पोएट्स समाज मां पंहिंजो हथु कढी छॾनि त समाज चेंज न थींदा। तहरीकनि खे उहा जला उहा तवानी न मिलंदी। मूंखे तव्हां यादि आहे त हिन माना सेंचुरीज़ में जॾहिं हबीब जालिब जेको आहिनि बिही जेका जॾहिं माण्हुनि जे जलसे में शाइरी चवंदो हुयो त उहो कंहिं बि स्पीकर्स खां वधीक इंस्पायर पैदा कंदो हुयो। या शेख अयाज़ जी जेको आहे जेका शाइरी आहे त भई सिंधड़ी ते सिर केरु न ॾींदो सहंदो केरु मयारो यार, जॾहिं इहा ॻाई थी वञे त माण्हुनि जे जिस्म मां जेको आहिनि साह छॾाए थो वञे, साह खणणु माण्हू खां विसरियो वञे। इन्हनि खां असीं कंहिं बि सूरत में असांजी सोसाइटी जो इहो वॾो अलमियो आहे त असांजे राइटर्स खे उहा ऑनर कोन थी ॾिनी वञे, पर उहे सोसाइटियूं ऐं सम्झां थो त पंहिंजी आइडेंटिफिकेशन विञाए वेंदियूं जेके पंहिंजे राइटर्स खे ओन नथियूं कनि। उहे सोसाइटियूं पाताल जे हली गुम थी वेंदियूं जेकॾहिं पंहिंजे राइटर्स खे ऑनर नथियूं ॾियनि। ऐं ईअं बि चवां थो त दुनिया जा काफ़ी मुल्क जेके आहिनि पंहिंजे राइटर्स खां सुञाता वञनि था। फ्रांस सार्थर खां सुञातो थो वञे, रूस जेको आहिनि मैक्सिम गोर्की टॉलस्टॉय ऐं दोस्तोयेव्स्की खां सुञातो थो वञे, उन खां पोइ लेनिन जा नाला था अचनि। फ़लस्तीन महमूद दरवेश ऐं पेब्लो नेरुदा सां सुञाता था वञनि। त दुनिया में मुल्क सुञाता वेंदा आहिनि पंहिंजनि राइटर्स सां, ऐं ईअं आहे बि, हक़ीक़त बि ईअं आहे। पर इहो असांजो अलमियो आहे, हिन मुल्क जो अलमियो आहे जो छो जो त हिन मुल्क जे अंदरि हिकिड़ी डिघी आमरियत रही आहे। उन आमरियत जे नतीजे में असां वटि बाक़ी सभु चैनल सभु रस्ता खोलिया विया आहिनि। सुठो अदब, सुठो राइटर्स, इन जा रस्ता बंदि कया विया आहिनि। नतीजे तौर ते उहा ऑनर्स जेका असांजे राइटर्स खे मिलणु खपे उहा नाहे मिली। ऐं आउं इन शइ खे एडमिट कयां थो त हीअ हिकिड़ी क्लोज सोसाइटी आहे, हिकिड़ी बंदि सोसाइटी आहे। उन बंदि सोसाइटी में असांजे राइटर्स खे उन नज़र सां कोन ॾिठो थो वञे, न ॾिठो वेंदो। पर इन सोसाइटी जी परवाह ई कान्हे त हिन सोसाइटी मां असांखे इहा उमेद रखणु खपे त भई हीअ सोसाइटी असांखे ऑनर ॾींदी। हिन सोसाइटी मां असांखे अहिड़ी का बि उमेद कान्हे। बावजूदि इन जो असांजी इन सोसाइटी में का राइटर्स जी माना को स्पेस कोन्हे, पर उन जे बावजूदि माण्हुनि में असांजो स्पेस आहे। असीं माण्हुनि जे लाइ लिखणु था चाहियूं। असीं समाजनि जी परवाह न कंदा आहियूं, असीं माण्हुनि जी परवाह कंदा आहियूं। ऐं ईअं सम्झां थो त अदब जो तहरीकनि में हिकिड़ो तमामु वॾो रोल ठहे थो। ऐं तहरीकूं जेके आहिनि अदब खां सवाइ जेकॾहिं अॻिते वधनि थियूं पोइ उन में फैज़ हुजे, जालिब हुजे, अयाज़ हुजे, उस्ताद बुख़ारी हुजे, उहे तहरीकूं जेके आहिनि छसियूं फिकियूं ऐं बेरोनुकियूं ऐं बग़ैर कंहिं स्पिरिट जी हुजनि थियूं। साईं मुंहिंजा तव्हां हिन वक़्तु रेडियो पाकिस्तान मिठी जे स्टूडियो मां हिकु मुलाक़ात प्रोग्राम ॿुधी रहियो ऐं आऊं तव्हांजो मेज़बान आहियां भारू मुलामराणी। साईं असां वटि महिमान आहे साईं मंज़ूर थईम साहिबु। साईं मुंहिंजा पंहिंजी हीअ कचहरी जेका अदब जे हवाले सां मुख़्तलिफ़ हवालनि सां अदब जे मुख़्तलिफ़ हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उन हवाले सां ॻाल्हि हले पई। ख़ासि तौर ते नावल जे हवाले सां थर में बि असांजा काफ़ी दोस्त जेके आहिनि उन वक़्तु नावल लिखण जी कोशिशि करे आहिनि। नावल उनजो लिखजी रहियो आहे। हाणे ताज़ो असांजे दोस्त दीप दोशी लोहाणे जो नावल मोहब्बत जी तनाई ऐं असांजे दोस्त नाशाद अहमलीअ जो नावल बि असां अची चुको आहे ऐं ॿियनि दोस्तनि जा मुख़्तलिफ़ नावल बि अचनि पिया था। साईं हिन वक़्तु ख़ासि तौर ते असांजे नौजवान टही आहे उन में ख़ासि सिंध में मुनवर सराज बि नावल लिखे थो या उन में हिकिड़े दौर में नौजवान ख़ासि तौर ते रहिजी वियल मंज़र खे वधीक उन्हनि जे हिकिड़ो अंदरि जो साह हो या उन जेका एज जो नावल हो। ईअं जेकॾहिं मिसाल तौर ते मंज़ूर थईम खां पुछिजे सिंध जो कहिड़ो नावल आहे जेको नावल जेका हिन वक़्तु नौजवान जेका आहे नसल या असांजे सिंध में ईअं उनजो नालो गर्दश आहे जीअं रहिजी वियल मंज़र। अदा हाणे जेके बि नावल हिन वक़्तु जेके लिखिया विया आहिनि सिंधी में उन्हनि में मजमूई तौर ते मूं जेको विजन ॾिठो आहे, जेको तस्वर ॾिठो आहे, उन्हनि जो कैनवास ॾाढो महदूद आहे, ॾाढो सर्कल आहिनि उहे। मसलन रहिजी वियल मंज़र बि जो कैनवास बि ॾाढो हिकिड़ो सर्कल्ड आहे, महदूद आहे। त भई सिंधी यूनिवर्सिटी में हिकिड़े मौज़ू खे गिलमराइज़ कयो ऐं उनखे उन पीक ते खणी आयो जो ईअं जीअं असीं अदब में माण्हुनि खे नशो पियारींदा आहियूं। जस्ट लाइक आउं चवां थो त अहिड़ा नावल जेके आहिनि माण्हुनि खे ग्लैमराइज़ त कनि था, माना हिकिड़े पंहिंजे जेको आहिनि हिकिड़े बाउंड्रीज़ में उनखे क़ैद कनि था, पर उनखे ओपन खोलनि कोन था।
त हीअ जेके आहिनि एक्सपीरियंस असांजा रहिजी वियल मंज़र आहे या मनोहर सिराज जा जेके नाविल आहिनि इहे आहिनि बहितरीनु एक्सपीरियंस आहिनि नाविल में जेके उहे लिखनि पिया पर इन्हनि एक्सपीरियंस खां वधीक जी जेका अप्रोच आहे उन खे यूनिवर्सलाइज़ करिणो पवंदो यानी कि त असांखे पंहिंजे मयार जेके आहिनि उहे यूनिवर्सलाइज़ करणा पवंदा असां पंहिंजनि मयार्स खे जेका आहिनि ईअं सिखण था न वञूं त भई उहो सिर्फ़ु सिंध यूनिवर्सिटी जे दायरे में हुजे ऐं उनखे बि इन तरह ग्लैमराइज़ कजे जो नौजवाननि खे जहिड़ो की हिकिड़ो ट्रैंक्लाइज़र असीं ॾेई रहिया आहियूं इन खां हटी करे असांखे नए अप्रोच सां अचिणो पवंदो हिकिड़ी कलेक्टिव अप्रोच सां अचिणो पवंदो माण्हुनि जे मजमूई जेके सुवाल आहिनि उन्हनि खां अचिणो पवंदो ऐं उन में जेको डोमिनेंट जेको सुवालु आहे जेको माण्हू जंहिंमें वधीक सफ़र करे थो उन मां असांखे शयूं खणणियूं पवंदियूं मसलन इन फ्यूचर आउं लिखणु चाहियां थो मसलन अहिड़नि किरदारनि ते जीअं माई जंदो जो किरदारु आहे जेको जीअं सस्टेंड कयो जंहिंजे अंदरि जंहिंजे सराउंडिंग में अहिड़ा खोड़ सारा कैरेक्टर आया जिन्हनि जो पंहिंजो इंट्रस्ट हुयो उन्हनि में हिकिड़ा सुठा कैरेक्टर्स बि आया जेके डिवोटीज़ हुया त मजमूई तौर ते असांखे हिकिड़े नए एप्रोच सां अचणु खपे ही जेके बि नाविल आहिनि ऐं उन्हनि खे एक्सपीरियंस सम्झा थो ही बहितरीनु एक्सपीरियंस आहिनि अदमी एक्सपीरियंस थींदा आहिनि जीअं रूसी अदब में जेको आहे इहे एक्सपीरियंस थिया ऐं चेखोफ जेके जूं कहाणियूं जेके आहिनि उहे इन एक्सपीरियंस ते हुयूं या दुनिया में ॿिए हंधि बि ईअं थिए थो त उहे एक्सपीरियंस थियनि था पर यूनिवर्सल जेको लिटरेचर आहे उन जी पंहिंजी अहमियत इन जे करे आहे त हिकु ई वक़्तु पंहिंजी ज़मीन जे माण्हुनि खे बि इंटरप्रेट करे थो ऐं सॼी दुनिया सां बि पंहिंजो पाण खे जोड़े थो इन माना अप्रोच सां असांखे वञिणो पवंदो ही जेके बि हिन वक़्तु जेके नावल लिखिया पिया वञनि उहे हिकिड़े सुठे एक्सपीरियंस सां लिखिया पिया वञनि उहे एक्सपीरियंस कनि पिया पर मुंहिंजी जो परसेप्शन आहे उहो इहो आहे या उन्हनि राइटर्स खे जेका मुंहिंजी जेका गुज़ारिश आहे तो इन परसेप्शन खां ॿाहिरि अचनि इन अप्रोच खां ॿाहिरि अचनि त पंहिंजो पाण खे सर्कलाइज़ करण जे बजाए उहे सर्कल्स टोड़नि ऐं उन सर्कल्स खां ॿाहिरि अची करे लिखनि त सुठियूं शयूं पॉसिबल आहे असीं अञा बि सुठियूं शयूं लिखी वञूं ऐं ॿी जेका शइ आहे बुनियादी तौर ते उहो इहो आहे त हिन वक़्तु जेको नाविल जेको मौजूदु आहे उहो माना अञा पुराणे तस्वरनि ते बीठो पियो आहे थियो माना असां वटि जीअं पड़ाॾो सोई सॾु आहे उहो फ्यूडल सोसाइटी खे रिप्रेज़ेंट करे रहियो हुयो ऐं हाणे बि जेके नाविल लिखनि था उन पुराणी जेके वैल्यूज़ खे रिप्रेज़ेंट करे रहिया आहिनि माना असीं यूनिवर्सिटी ते लिखूं था माना कंहिं न कंहिं तरह सां असीं पंहिंजी जेका आहे छाप उन्हनि ते छॾणु था चाहियूं इहा बि हिकिड़ी फ्यूडल अप्रोच आहे त भई पंहिंजी जेका छाप तव्हां जेको आहिनि माण्हुनि ते छॾियो सोसाइटी खां उहो पंहिंजो पाण खे सोसाइटी खां जेको इग्नोर कनि पिया माण्हुनि ते पंहिंजी छाप छॾणु था चाहिनि त आउं चवां थो त भई कलेक्टिव अप्रोच सां अचो सोसाइटी ते पंहिंजी समाज ते पंहिंजी छाप छॾियो हिकिड़े सर्कल्स खां ॿाहिरि निकिरो इहे एक्सपीरियंस त पंहिंजी जॻह ते सही आहिनि पर इन एक्सपीरियंस में हिकिड़ो घणो टाइम रहण जे करे असीं यकसानियत जो शिकार थी था वञूं निरासियत जो शिकार थी था वञूं फ़िलो असांजो मुतासिर थिए थो इंस्पायरेशन असांजी मुतासिर थिए थी असां नवां ख़्याल कोन था ॾेई सघूं त हिन वक़्तु जेको बि असां वटि लिटरेचर आहे जेको बि नाविल आहे अञा पुराणे पैटर्न ते आहे पुराणे जेको आहिनि ख़्यालनि ते बीठल आहे उन जो पुराणे जो ई तसलसल आहे उन तसलसल खां असांखे निकिरणो पवंदो उन ख़्याल खां निकिरणो पवंदो हिकिड़े नयुनि शयुनि सां नवनि सुवालनि सां अचिणो पवंदो मसलन मिसिंग पर्सन जेको आहे मुंहिंजो नाविल पुनू जेको आहे मिसिंग पर्सन जेको आहे उहो कंहिं न कंहिं तरह सां हिकिड़ी सॼी सोसाइटी खे रिप्रेज़ेंट करे थो त भई हिकिड़ी सोसाइटी में उहे नौजवान उहे बाशोर माण्हू जेके आहिनि उन्हनि खे रियासत खणे थी गुम करे थी छॾे ठीकु आहे थियणी ई खपे त जेको उन्हनि जो को बि ॾोह आहे त उन्हनि खे अपीयर कयो तव्हां कोर्ट में उन ते केस हलायो त उन्हनि जी ख़बर पियो माण्हुनि खे त आख़िर उन्हनि जो ॾोह कहिड़ो आहे त मजमूई तौर ते अहिड़ा नाविल हिकिड़े मुख़्तलिफ़ डायमेंशन्स में रुख़ इख़्तियार करे वञनि था उन में साईं जुडिशरी बि अची थी वञे नौजवान बि अची थो वञे उनजी फैमिली मेंबर बि अची था वञनि त अहिड़ी तरह सां आउं चवां थो त असीं नाविल जो चेंज करे वेंदासीं पर असांखे इन निरासियत मां इन पैटर्न पुराणे पैटर्न मां निकिरणो पवंदो साईं मंज़ूर साहिबु तमामु घणो वक़्तु थी चुको आहे पाण त कोशिशि कई त मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते ॻाल्हायूं पर हिकिड़े वक़्त जी पाबंदी पंहिंजाए ते हूंदी आहे त साईं आख़िर में तव्हां थर जे नौजवान राइटर लाइ उन लाइ कहिड़ो पैगाम ॾियो था ऐं उहो जीअं पंहिंजे वधि खां वधि बहितर शयुनि खे ॾिसी सघे लिखी सघे मुंहिंजो फेवरेट जेको फ़नकार आहे उहो आहे पठाणी ख़ान
उन खां जॾहिं हिकिड़ो सुवालु कयो त तव्हां को पैगाम ॾींदो त उहो पहिरीं त मुंझी पियो, चई त मां कहिड़ो पैगाम ॾेई सघां थो, एतिरो ई चई सघां थो त भई मुंहिंजो पैगाम मोहबत जो आहे, मुंहिंजो पैगाम जेको सिक जो आहे, मुंहिंजो पैगाम इज़त जो आहे। ऐं मां बिल्कुलु पठाणी खान जी मुंहिंजो हिकिड़ो फेवरेट सिंगर आहे ऐं उनखे ॿुधंदो आहियां त बिल्कुलु ऐं हिकिड़ी ॿी दुनिया में हलियो वञा थो। त जस्ट मुंहिंजो बि इहो ई पैगाम आहे त मोहबत जी तमामु वॾी क़दुरु हुजे थी, वॾी वैल्यू हुजे थी, ऐं उहा जेकॾहिं तव्हां माण्हुनि खे ॾियो था त उन जे नतीजे में तव्हां एतिरी वॾी मोहबत वठंदव जंहिंजो तव्हां को अंदाज़ो ई नथा करे सघो। इहो मुंहिंजे पैगाम इहो ई आहे। साईं मंज़ूर साहिबु, तव्हांजी महिरबानी। साईं वरी मिलंदासीं, असां कोशिशि कंदासीं त असां वधि खां वधि ॿीहर बि अहिड़ियूं कचहरियूं करे सघूं। मंज़ूर साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी। अदा तव्हां महिरबानी, मूंखे आनर ॾिनी, इज़त ॾिनी, ऐं तव्हांजो साईं भारूमल, साईं ख़ालिद, साईं नोड़ियो ऐं रेडियो पाकिस्तान मिठी खे बि पंहिंजी थैंक्स चवंदुसि जे मूंखे मौक़ो ॾिनो त तव्हां सां गॾु वेहां, पंहिंजनि माण्हुनि सां पंहिंजूं ॻाल्हियूं शेयर कयां, ऐं स्पेशली मिठी जेका पंहिंजे डिघी लाइफ जेका मूं हिते मां आयो वियो आहियां उते अची तव्हां मूंखे इहा इज़त ॾिनी। तव्हांजी महिरबानी, तव्हांजा लख लाइक़। मिठी आहे मिठी, माण्हू सिंधन मोर, मुंहिंजी दिलि जा चोर, माण्हू शहर मिठीअ जा, इन ई शहर सां मोकिलायूं था। अव्हांजे मेज़बान भारूमल अमलाणी खे इजाज़त ॾींदा। अलाह ने कबा।